अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। दोस्तों मीर ऐं मूसा वक़्त के कुटे ऐं मीर जी भेण जी हाल अहवाल वठंदा ऐं ॿिए पासे भावल ख़ान दरिया ख़ान खे मिनतू कंदो मूंखे वक़्तु आज़ादु कराए ॾे ऐं पोइ मां मूसा सां ठाव करण लाइ राज़ी थी वेंदुसि। ऐं ॿिए पासे रस नवाब ख़ान पंहिंजा माण्हू मूसा ऐं मीर जी तरफ़ मोकिले छॾींदो ऐं उन्हनि जे पोयां लॻाए छॾींदो। ऐं अकबर वक़्त खे ॻोल्हींदो रहंदो त इहो अॼुकल्ह किथे थो रहे ऐं इन जे पोयां पवंदो। दोस्तों मीर ऐं मूसा वक़्त खे पंहिंजा हाल अहवाल ॿुधाईंदा ऐं वक़्त खां हाल अहवाल वठंदा ऐं वक़्त खां इहो पुछंदा त मीर जी भेण किथे लिकायो तो। ऐं पोइ ही भावल ख़ान जे अॻियां हिननि खे पेश कंदा त ही तोखे धोखो ॾियण आयो। वधीक वीडियो ॾिसण चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।